सुभान अल्लाह चओ। अवांजे इलाइक़े में हैदराबाद जे भर में टंडो जाम तव्हां ॿुधो हूंदो। मेन रस्ते ते आहे हैदराबाद बीरपुर ख़ास जे रोड ते। इहो मीर जाम तालपुर मुरीद कोन हो पीसे रोज़े वारे जो। टंडे जाम खां ॿाहिरां ॻोठ जे भर में नाया फ़क़ीर क़ौम जा हा जंजी दावत ते पीसे रोज़े वारा आया। पाण अॻी निमाज़ जे टाइम ते उते पहुता। उन सॼे इलाइक़े में ख़बर पइजी वई त रोहड़ी वारो पीर साहब आयो आहे। उन ज़माने में पीर साईं खे रोहड़ी वारो पीर चवंदा हुआ। इन जे करे जो संदुन इलाइक़ो पीर जो ॻोठ रोहड़ी तालके में हुयो। हाणे त तालको ई खुद दरगाह शरीफ वारो पिंगरी तालको थी वियो आहे, लेकिन उन ज़माने में रोहड़ी जे करे सदबाई आहे रोहड़ी वारा पीर। लाड़ खे त पाण घणो नवाज़ियो अथनि। उते टंडे जाम में नायन जे ॻोठ में पाण जीअं जो अॻी निमाज़ ते आया त सॼे ॻोठ में जेको मीर जाम जो ॻोठ हो उनखे ख़बर पइजी वई त पीर आयो आहे। टे परीअ जी निमाज़ खां बाद में तवज्जो कजो। मीर साहब जेके हुया उतां टंडे जाम वारा जाम खान मीर मुरीद कोन्हे। उन जे हावेली जूं जेके मायूं हो मीरन जी हावेली जा 2-3 घर पाण में 10, 15, 20, 30 मायूं हुयूं। रोचाड़ियूं हुए ते अंदर उनजे हावेली में वेठियूं। हुननि जी हिकिड़ी शीदियाणी नौकरियाणी ही उनखे चऊं त हेॾे आ सिज लथे खां अॻ में इन पीर खे वञी परे खां ॾिस। असां ॿुधो आहे त जमायत खे वेहारे को ज़िक्र कराईंदो आहे, को तरीक़ो हूंदो आहे, उहो ॾिसी आहे असांखे अची ॿुधाए त छा थो करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो मुसलमान भाइरो, उहा शीदियाणी शीदन खे तव्हां सुञाणो था। उहा माई शीदियाणी जेका नौकरियाणी हुई उन्हनि जी, उहा उतां वई। उते ॾिठो त हाणे जमायत सजल थिए जे नमाज़ जी तयारी पई करे, वुज़ू पिया कनि के तयारी पिया कनि। पीर साईं जन मुसल्ले ते वेठा आहिनि। सॼी जमात तयार थी पीर साईं जे पोयां सफ़ो ॿधी निमाज़ पढ़ण लाइ बीठा ऐं हीअ ताड़ी थी रही। पीर साईं रोज़े वारे जो तरीक़ो हूंदो हो या त सफ़ेद दस्तार हूंदी हुई त साई चादर वेढ़ींदा हुआ, जे वरी साई चादर दस्तार पाईंदा हुआ त सफ़ेद चादर वेढ़ींदा हुआ। कॾहिं कॾहिं ईअं थींदो हो, कॾहिं कॾहिं पाण दस्तार शरीफ़ ॿधी अथनि साए कलर ते, कॾहिं कॾहिं वरी अक्सर सफ़ेद कलर ते, पर चादर जेका हूंदी कुलनि ते सा सब्ज़ रंग जी हूंदी हुई। पाण सिजल थी जी नमाज़ पढ़ायूं। जमात नमाज़ पढ़ी, जब नमाज़ पढ़ी वेठा तमल पाण जमात खे चओ गोल दायरो ठाहियो। सभई गोल दायरो ठाहे वेठा। पाण फरमायो जमात सगोरी 11 दफ़ा कुल पढ़ंदासूं, हज़रत गौसे पाक जे रूह खे बख़्शींदासूं। उन खां पोइ 4000 ज़िक्र जूं 4 तस्बीहूं, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 1000 दफ़ा, इल्लल्लाह इल्लल्लाह 1000 दफ़ा, अल्लाह अल्लाह 1000 दफ़ा, हू इहो भी 1000 दफ़ा। उन खां बाद में मुराक़बो कबो। खाबे बुबे जे भर में हेठा दिल आ, उन दिल में तवज्जो कबो ऐं ज़ुबान सां कुझु न चइबो, दिल खां चवराइबो अल्लाह 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 अल्लाह। पर ॻाल्हि ॿुधो, जंहिंमहिल तव्हां न मुराक़बो कयो ऐं दिल खां अल्लाह अल्लाह चवरायो त मुंहिंजो तसव्वुर तव्हांजे सीने में हुजे, मुंहिंजी सूरत तव्हांजे दिल में हुजे, माना सूरत तव्हांजी तव्हांजे आॾो मुंहिंजी हुजे।
दिल में नालो अल्लाह जो हुजे। इन्ही के तरीक़त में चइबो आहे तसव्वुर शेख, मुर्शिद जो तसव्वुर करणु। इहो शीदियाणी सब कुछ पे ॾिठो, 4 तस्बीहूं ज़िक्र जूं थियूं, मुराक़बो थियो, दुआ थी, पीसे जनो थिया, वञी पंहिंजे फ़क़ीरनि जे दावत में विया। हीअ डोड़ंदी आई, उहे मीराणियूं वेठियूं, ॾे ख़बर जे ईअं कान करे ॾेखारींदीसांव, अचो सभु इहो गोल थी वियो हो त मां तव्हांखे करे ॾेखारियां। मीरनि जूं घर वारियूं त बादशाह आज़ादियूं हुयूं, पर हाणे हुननि खे अची मश्करी लॻी। उहे समूरियूं 15, 20, 30, 40 जेके हुयूं से उहे मीराणियूं हीअ गोल दाइरो करे वेठियूं। शीदियाणी छा कयो जो ॻोल्हे हिकिड़ो रओ साए पट रंग जो उहो खणी मथे ते ॿधई, हिकिड़ी चादर बि खणी कंध में विधई, गोॾा भॼी तस्बीह हथ में खणी चवण लॻी 11 कुल पढ़जो। ये पीरान पीर के मशकबा 1000 दफा ला इलाहा इल्लल्लाह चइबो, 1000 दफा अल्लाह चइबो, 1000 दफा हू चइबो। पोइ जंहिं वक़्त में हू ख़तम थींदी मां मुराक़बो कंदसि। पोइ मुराक़बे करण महिल दिलि खे अल्लाह अल्लाह चवराइजो, पर सूरत मुंहिंजी यादि कजो। सुभान अल्लाह त चओ। मुझा प्यारा दोस्त दीन मुसलमान भा, हिन इए करे जिक्र शुरू करायो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। बुलंद आवाज़ से ला तस्बीह इल्लल्लाह 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 इल्लल्लाह। वरी 3 तस्बीह शुरू थी अल्लाह 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 अल्लाह। वरी 4थी तस्बीह शुरू थी अल्लाह इए करे 4थी तस्बीह खां पोइ माई चवे थी हाणे मुराक़बो कयो, पंहिंजे दिल खे अल्लाह अल्लाह चवराइजो, ऐं पोइ तव्हां मुंहिंजो तसव्वुर कजो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जीअं जो माई इएं चयो, 5 तस्बीह पूरी थी। उहे समूरियूं मायूं मीराणियूं जेके बि हुयूं 5 तस्बीह ते मुंहिंजा दोस्त इहे कंध हेठि करे मुराक़बो कंदियूं पियूं। देर कान थी समूरियूं बेहोश थी ताहूं करे फत करण लॻियूं। बाक़ाइदे जे न कुकड़ खे सीर विझिजे, नीम बिस्मिल हुजे, इहे घर में मातम पइजी वियो। उहे 30, 35, 40 जेके मीराणियूं सभु फत कनि पियूं, मुंहिंजा दोस्त टपनि पियूं, कुॾनि पियूं। हिन शीदड़ जो ॾिठो त हीअ वठी भॼी मैदान छॾे भॼी वई। हुननि जे घर में मुंहिंजा माताम पइजी वियो। मीर ॼाम खे ॿुधायो, मीर तुंहिंजे घर में त कोराम लॻो पियो आहे, छा आहे? जे वञ त सही। मीर भॼंदो आयो, पुट पोटा भाइर सौट, अंदर जो अचे त सॼी हावेली बेहोश आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾाढो परेशान थियो, अलाए छा थी वियो। हिकु बेहोश हुजे, 2 बेहोश हुजनि, हे त सॼो घर बेहोश आहे। पाणी जा ठंडा हयईं, मुंहिंजा दोस्त उथारियईं। मस मस मायूं जमल होश में आयूं। ॿियो ख़बर तव्हांखे छा थियो आहे? चई इन शीदियाणी खे घुरायो। उहा शीदियाणी आई, उन पुछो छा ॻाल्हि आहे? मीर साहब खे ॿुधाई मूं त हीअ कयो। उहे मायूं चवण लॻियूं जंहिंमहिल हिन असांखे कुल पढ़ाया त इहा शीदियाणी मुसले ते वेठी ला इलाहा पढ़ायई। इहा शीदियाणी कुले ते मुसले ते वेठी इल्लल्लाह पढ़ायई।
या शीजानी मुसल्ले ते बैठी ही अल्लाह अल्लाह पे चयई या शीजानी मुसल्ले ते बैठी जमल हू चवराई या शीजानी मुसल्ले ते बैठी जमल मुराकबो कई त शीजानी हुई कोन हिकिड़ो नूरानी चेहरे वारो चवल लॻो साईं साहब चईनी तस्मिन जे टाइम ते या शीजानी हुई पर जमल मुराकबो कयई ऐं मुराकबो असांखे कराई असां अखियूं पूरे तसव्वुर कयोसीं इहा त हुई कान का हिकिड़ो नूरानी चेहरे वारो जंहिंजो चेहरो असां ॾिसी न सघियूंसीं असां बेहोश थी विया ऐं रुगो बेहोश कोन थियाऊं असांजो क़ल्ब जारी थी वियो आहे असांजो क़ल्ब बि अल्लाह अल्लाह पियो करे मीर साहब मुरीद कोन हो उन्हीं जो उन्हीं टाइम ते बच्चा ॿार वठी हज़रत रोज़े धणी जे दरबार में उन नायन जे ॻोठ में आयो आहे जमल उन्हनि मायूं बीबियूं सॻोरियूं पीर साईं रोज़े वारे ते नज़र पई मीर ॼाम खां जो इहो ई जवान हो जेको असां मुसल्ले ते ॾिठो